सदर आसिफ अली ज़रदारी जी बीजिंग में चीनी वज़ीर आज़म ली चौंग सां मुलाक़ात। पाक चीन लाॻापनि खे हथी वठण बाबति ख़्यालनि जी ॾेवट। ॿिन्ही अख़बारुनि पारां पाक चीन दोस्ती खे वधीक मज़बूत करण जे अज़्म जो इज़हार। मुलाक़ात में साइंस एंड टेक्नोलॉजी, इंफ्रास्ट्रक्चर ऐं ज़रई शोबनि खे हथी वठण ते विचारियो पियो। आसिफ अली ज़रदारी चयो त तरक़ियाती एजेंडा लाइ चीन जे हिमायत संदन हुराइता आहिनि। इलाक़ाई वाबतनि इक़्तिसादी तरक़ी लाइ CPEC मंसूबो अहमियत जो आहे। सिंध सरकार ऐं चीनी कंपनियुनि विच में सीड़पकारी जे मंसूबनि ते मुआहिदा। बीजिंग में पाकिस्तान ऐं चीन विच में मुफ़ाहमती याददाश्तनि ते सहीहनि जी तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं सिंध जे वॾे वज़ीर मादन अली शाह जी शिरकत। ठटो सीमेंट कंपनी ऐं चाइना जे किंगबॉन्ग कंस्ट्रक्शन ग्रुप विच में मुआहिदो। सिंध जे तवानाई खाते ऐं चीन जी मिंगयोंग एनर्जी कंपनी विच में मुफ़ाहमत जे याददाश्त ते सहियूं। सिंध हुकूमत ऐं चीनी कंपनी विच में कोल गैसिफिकेशन ऐं यूरिया प्रोडक्शन प्लांट मंसूबे लाइ मुआहिदो कयो वियो। वरी वज़ीर मादन अली शाह जी सरबराही में सिंध हुकूमत जे वफ़द जी बीजिंग में चीनी कंपनी नोरवेंको समेत मुख़्तलिफ़ कंपनी जे इक़्तिदारनि सां मुलाक़ात कई। इजलास में सूबाई वज़ीर शहज़ील इनाम मेमर, नासिर हुसैन शाह, सेनेटर सलीम मांडवी पाला ऐं ॿियनि जी शिरकत। कराची सर्कुलर रेलवे, थर्कोल एनर्जी, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक टैक्सी ऐं ॿिनि मंसूबनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुराद अली शाह जो चवणु आहे त इहे मंसूबा न रुॻो सिंध पर सॼे मुल्क जे तरक़ियाती मंसूबनि जी रोशनी में नफ़ा मौक़ा पैदा करण जो ज़रियो हूंदा। कराची सर्कुलर रेलवे, थर्कोल ऐं जदीद इलेक्ट्रिक बसूं ऐं टैक्सियूं अवाम खे जदीद सहूलियतूं फ़राहम करण में अहम किरदारु अदा कंदियूं। पीक एक्ट में तरमीम खिलाफ दरख्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत समेत धुरियुनि खे नोटिस जारी। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस फारूक हैदर दरख्वास्त जी ॿुधणी कई। दरख्वास्त में पीक एक्ट में तरमीम खे चैलेंज कयो पियो। माहौलियाती मसइलनि बाबति अदालतनि जो क़याम ज़रूरी करार। माहौलियाती इंसाफ़ लाइ फौरी क़दम खणण जी ज़रूरत आहे। तुर्त माहौलियाती मसइलनि खे हल करणो पवंदो। शहरनि में आबादियुनि जी रिथाबंदी बहितर करणी पवंदी। जस्टिस मंसूर अली शाह जो आलमी माहौलियाती कॉन्फ्रेंस खे ख़िताब। नारी पारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त माहौलियाती तब्दीली सबबि पाकिस्तान घणो मुतासिर थियो। माहौलियाती फंड जे क़याम बाद मुतासिर मुल्कनि जी मदद ज़रूरी आहे। माहौलियाती चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ वधीक क़दम खणण ते ध्यानु ॾियणो पवंदो। टैक्स जो दाइरो वधाइण जे हवाले सां क़दम खंया पिया वञनि। हमज़ा शहबाज़ी वॾी वज़ारत वारे केस में पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाही खे ॿीहर नोटिस जारी। सुप्रीम कोर्ट चयानी पंहिंजी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। जस्टिस मोहम्मद अली मज़हर पुछाणो पियो त छा इन केस में कुझु बचियो आहे। आर्टिकल 63 तहत फ़ैसिलो रद्द कयो पियो आहे। एडवोकेट हारिस अज़मत चयो त पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड केस जो फ़ैसिलो अञा ताईं बरक़रार आहे। अदालती अमले ॿुधायो त परवेज़ लाही खे नोटिस जारी कयो पियो हो पर हुन उन ते अमल न कयो। चकई कोसपुर भरिसां धारदार वाक़िअनि में 3 ॼणा क़तल। चक भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे जब्बार गिरोही ऐं ख़ादिम गिरोही खे क़तल करे छॾियो। पुलिस मुआवज़े पाकियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो। वारिस औरतुनि जो क़ुरान पाक में एहतजाज कयो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। कोसपुर भरिसां कोट करीम बख्श बिजाराणी में हथियारबंदनि जी फायरिंग में जवान गोरू शेख मारिजी पियो। पुलिस जो चवणु आहे त भया ऐं शेख बिरादरी जी ॿिनि में कारे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ आहे। मक़तूल जे वारसनि जो कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धड़ो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नौजवान खे बेगुनाह क़तल कयो पियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मलीर हाल वेझो डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर, पीउ पुट फौत। औरत ज़ख़्मी। हादसे में मोहम्मद सलीम ऐं संदसि पुट 13 बरिहे जो इरफान फौत। फौती सलीम जी घरवारी रुबीना ज़ख़्मी थी पई। हिजरत कॉलोनी वासी फैमिली मोटरसाइकिल ते ख़ुदा जी बस्ती खां वापसि वञी रही हुई। हादसो पेश आयो। गवर्नर कामरान टेसोरी जे हिकु ॾींहुं डंपर हादसनि में 4 शहरनि जे फौत थियण ते गिणतीअ जो इज़हार।
संदस समराही ते बेलगाम डंपर ड्राइवर्स खिलाफ सख्त कदम खणण जी ज़रूरत आहे। हादसे जे ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वञे। लकी गुलाम शाह बरसां सख शिकारपुर कौमी शहर वेझो औरत जो लाशत वाटाउन जे इतला ते पुलिस लाश खणाई ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मौसर औरत जी सुञाणप न थी सघी आहे। खुड़ा में पुलिस मोबाइल अंदर एहलकारनि साम्हूं नौजवान ते तशद्दुद वारी न्यूज़ 30 टीवी ते नशर थियण बाद एसएसपी खैरपुर नोटिस वरितो। केस दाख़िल जवाबदार मोहसिन शाह गिरफ्तार। संदस भाउ सदा शाह जी गिरफ्तारी लाइ पुलिस शाहपार टाउन कमेटी अगड़ा जे मुलाज़िम अनवर अबड़ो ते पुलिस साम्हूं तशद्दुद वारे वाक़े जो सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। फरीदाबाद में पानी की खोट ऐं एमएनबी ड्रेन छंडाण जा दरवाज़ा बंद न करण खिलाफ एहतजाज। काची जे आबादकारनि एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे ज़ोरदार नारेबाज़ी कई। पानी की खोट सबब सारिन जो फसल न थी सघियो। एमएनबी ड्रेन जा दरवाज़ा खोले कणक जो फसल सुकण खां बचाए वञे। आबादकारनि जो मुतालबो। दाऊजानपुर में वधंदड़ बदमनी खिलाफ इलाइक़े वासियुनि जो मुज़ाहिरो ऐं धरणो। सतराम लाड़ी वटां चेक बाबत रतुदेरो रोड ते पत्थर रखी एहतजाज कयो वियो। खुर कयल कार ऐं रोक रक़म वापसि कराए इंसाफ़ फरहम कई वञे। इलाइक़े वासियुनि जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार मारवी थई।